इते कुदरत मुझे साईं जी ॾिसो तव्हां दोस्तनि जी अॻियां पेश थी थिए ॻाल्हि तव्हां सम्झो सोचो त छा आहे। सिपाही हिकिड़ो हुजे चोर खे झले आयो, चोर नाले वारो सिपाही खे वठियो पियो अचे, चोर ॾिसां अहिड़ी का टल करियां ही बि सिपाही आहे त आउं बि दुनिया में हलियो आहियां। ऐं ॾिसूं हाणे हिन में तव्हां सोचियो दोस्तो त अकल में केरु वधीक आहे। आया जेॾी महिल बस स्टॉप ते त चोर चयसि यार ॻाल्हि ॿुध, आउं बि नाले वारो माण्हू, तुंहिंजी बि लय थी वेंदी दुनिया में दादा, फिलाने जवाबदार खे इन माण्हू झलियो आहे, इन सिपाही बाक़ी ॿिए खेताकत कान हुई का। पोइ हाणे हिन होटल ते आया आहियूं, नाले वारो माण्हू आउं बि आहियां, तूं बि आहीं, तुंहिंजी बि लय त मुंहिंजी बि लय थी वेंदी। हाणे ही कर, तूं हिन होटल ते वेहो, चोर थो चए तूं हिन होटल ते वेह त आउं वञा हथ कड़ी खणी अचां त मूंखे तव्हां हणी पोइ वठी हल। सिपाही जो वाड़े हा तुंहिंजी अकल में बि आउं वियो आहियां, हा मुंहिंजो बि नालो आहे, तुंहिंजो बि नालो आहे, तूं वेह चांहि पी हथ कड़ी खणी अचां पोइ मूंखे त हणी वठी पोइ ललाए सां। ईअं छो करियां जी पोइ कि तूं वेही चांहि पी त आउं वञा हथ कड़ी खणी अचां थाने सां पाणे तोखे सिपाही हथ कड़ी खणे जो हाणे चांहि पीए वरी बस में जहिड़ी रवानो थी वियो।